अस्सलाम वालेकुम नाज़रीन और इसी रहे धरती टीवी न्यूज़ आऊं यहाँ रिजवान हिंगुर जो सब खां पहिरीं शामिल कंदासूं इन वक्त जूं हेडलाइंस। सब निकलोगे, तुम निकलोगे, सब निकलोगे। तुम लाखों में हजारों में, इन गलियों में चौराहों में, शहरों में और गाँवों में, बेरहम हुक्मरानों से, जुल्म के ऐवानों से, इन झूठों से, मक्कारों से, इन दुश्मन से, अय्यारों से। टूटे कपड़ा मकान छीना जा रहा है, छीन रहा है कप्तान, छीन रहा है कप्तान, छीन रहा है कप्तान, मांग रहा है हर इंसान, मांग रहा है हर इंसान। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अवामी मार्च इस्लामाबाद ॾांहुं रवां दवा भिरिया खंडियारे हालाणी ऐं हिंगोर जा पहुचण ते काफ़िले जी शानदार आजियां। पीपल्स पार्टी जो अवामी मार्च काफ़िलो सखर पहुचंदो। मार्च में वॾे अंग में जियाला ऐं जियालियूं शरीक। जीए भुट्टो जीए बिलावल भुट्टो ज़रदारी जे नारनि जी गूंज। लॉन्ग मार्च जे रोड वारनि इलाइक़नि खे बैनरनि पेनाफ्लेक्स ऐं झंडनि सां सिंगारियो वियो। पीपल्स पार्टी जी लॉन्ग मार्च जी आजियां लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते कैंपूं क़ाइमु थियल। मदे जी भरसा बिन धुरन में पुराने तकरार तां झेड़ो एक बे ते जदीद हथियारन सां फायरिंग में 9 ॼणा मारिजी विया। कचे जे इलाइक़े जमालपुर में कलोड़ा ऐं जुणेजा बिरादरी जे बिन धुरन में पुराने तकरार तां झेड़ो थी पियो। फायरिंग में गोलियूं लॻण सभु हिक धुर जा मदन जुणेजो, माशूक जुणेजो, आशिक जुणेजो, मिर्ज़ा जुणेजो, अली रज़ा जुणेजो, जॾहिं त ॿी धुर जो हफ़ीज़ कलोड़ो, बादल कलोड़ो, अबरार कलोड़ो ऐं सईद कलोड़ो मारिजी विया। धुरियुनि में फायरिंग जो सिलसिलो हलंदड़ इलाइक़े में दहकाव पकड़ियल। वधीक खूनरेज़ी जो ख़दशो पुलिस मौजूद हफ़ीज़ कलोड़ो ऐं दिलावर जुणेजो ग्रुप में पुराणो तकरार हलंदड़ आहे। वफाकी सरकार लोडन में अवाम के पेट्रोल और बिजली अगन में रिलीफ जो लॉलीपॉप ॾियण बाद वज़ीर आज़म इमरान खान काबीना इजलास मुलतवी करे इत्तेहादियुनि सां मिलण लाइ लाहौर पहुची वियो। अॼु चौधरी भाइरनि सां मुलाक़ात करे संदन ख़दशा ख़त्म करे परचाइण जी कोशिश कंदो। बेइतमादी वारी रिथ लाइ काफ़िली जूं सीटूं अहम थी वयूं। ज़रीर मौजूद वज़ीर आज़म पारां चौधरी भाइरनि खे पंजाब जी वॾ वज़ारत ॾियण जी आछ कई वेंदी। पीटीआई पंजाब जे पार्लियामेंटी पार्टी जो इजलास में थियल। ज़रीर मौजूद वज़ीर आज़म जी गॾिजाणी में बेइतमादी रिथ खे नाकाम बणाइण बाबति हिकमत अमलियन ते गौर कयो वेंदो। हुकूमत अॼु जेको पैकेज ॾिनो आहे उहो अॻु ॾियणु खपंदो हो। हुकूमत में अचण वक़्तु जेको सोचियो उहो न करे सघियसि। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे भाॼियूं खपाइण सां को मुल्क तरक़ी नाहे कंदो। सनअती तरक़ी खां सवाइ को बि मुल्क तरक़ी नथो करे सघे। 50 साल अॻु मुल्क तेज़ीअ सां अॻिते वधी रहियो हो, पर मुल्क जी का बि डिघे मुदे वारी पॉलिसी न हुई। कॾहिं बि एक्सपोर्ट ते ध्यानु न ॾिनो वियो। डॉलर घटिजण सबबि IMF वटि वञणो पए थो। मुल्क में महंगाई जी ज़िम्मेवार वफ़ाक हुकूमत आहे। इमरान खान जे वञण ताईं महंगाई ते ज़ाब्तो रहंदो। इतलात ते सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे PTI वारा भली मार्च कनि पर सिंध जे माण्हुनि खेनि रद्द करे छॾियो आहे।
पीटीआई जे लॉन्ग मार्च में शाह महमूद कुरैशी जे मुरीदन खां सवाइ को बि न आहे। पीपल्स पार्टी जे मार्च खे मुतासिर करण लाइ नाकाम वज़ीरनि खे मोकिलियो वियो आहे। पीपल्स पार्टी पंहिंजे मार्च में रोड ऐं दुकान बंदि न आहिनि कराया। पीटीआई वारनि लॉन्ग मार्च में समूरा दुकान बंदि कराए छॾिया। काल वज़ीर आज़म हिकु ॿियो यूटर्न वरितो। एहतसाब जा नारा लॻाइण वारी हुकूमत करप्ट साबित थी आहे। अॻूणे वज़ीर आज़म ऐं मुस्लिम लीग नून जे अॻवान शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त उहो वक़्तु परे न आहे जॾहिं ही सभु कटहरे में बीठा हूंदा। वफ़ाक़ी वज़ीर ऐं सलाहकार करप्ट तरीन साबित थिया आहिनि। वज़ीर आज़म पेट्रोल 10 रुपया सस्तो कयो आहे। हाणे क़ौम खे 20 रुपया वापसि करणा पवंदा। इस्लामाबाद हाई कोर्ट जे पिका ऑर्डिनेंस खिलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी चीफ जस्टिस अतर मिनला रिमार्क्स ॾींदे चयो आहे त इज़त खे शेवा रसाइण जो कानून पिका खां अलॻि मौजूदु आहे ऐं ईअं थो लॻे त वज़ीर आज़म जी कंहिं सही मदद नाहे कई। जस्टिस अतर मिनला चयो आहे त हिते कानून लागू तनक़ीद कंदड़नि ते थींदो आहे। वज़ीर आज़म काल्ह जेका तक़रीर कई लॻे थो त कंहिं खेसि सही तौरु न ॿुधायो। इस्लामाबाद हाई कोर्ट FIA खे हिदायत कई आहे त उहो उन ॻाल्हि खे यकीनी बणाए त SOPs जी भञकड़ी में का बि कार्रवाई न थिए। अदालत अटॉर्नी जनरल खे नोटिस जारी करे छॾियो। अदालत पिका ऑर्डिनेंस खिलाफ़ समूरियूं दरख़्वास्तूं हिकु हंधि गॾु करण जो हुकुम ॾेई छॾियो। कार्रवाई 10 मार्च ताईं मुलतवी कई वई। जनवरी के मुकाबले में फरवरी में महंगाई में 1.15% वाध थी। अंगन अखरन वारे खाते महंगाई बाबत माहवार रिपोर्ट जारी करे छड़ी। रिपोर्ट मौजूद शहरी इलाइकन में महंगाई 0.93% ऐं ॿारहरी वारनि इलाइकनि में 1.48% वधी। फरवरी में महंगाई जी शरह 12.24% रही। टमाटा 310%, खाजरो 41, गेहूं 39% महांगो थियो। सालियाने बुनियाद ते खीर, गोश्त, मुर्गी, सब्जियूं, मेवा ऐं दालियूं महांगियूं थियूं आहिनि। के इलेक्ट्रिक नेपा के बिजली महंगी ख़रीद करण जी दरख़्वास्त करे छॾी। जनवरी जे फ्यूल एडजस्टमेंट जी मद में फी यूनिट बिजली 3 रुपया 40 पैसा महंगी करण जी तजवीज़। के इलेक्ट्रिक जो चवणु आहे त नेशनल ग्रिड मां बिजली महंगी पई। गैस ऐं LNG में खोट सबबि फ्रेंड्स ऑयल इस्तेमालु करणो पियो। सुई सदरन गैस बहितर गैस प्रेशर लाइ कुझु न पियो करे। रूस ऐं यूक्रेन विच में जारी जंग 6 ॾींहं बि जारी। बेलारूस में ॻाल्हियूं नाकाम थियण बाद रूस यूक्रेन जी राजधानी कीव ऐं साहिली शहर हेरसोन ते कब्ज़े लाइ वॾो हमिलो करे छॾियो। हेरसोन फौजी अॾे ते हमले में यूक्रेन जा 70 फौजी मारिजी विया। वॾे मीडिया मूजिबि 40 किलोमीटर ताईं पखिड़ियल रूस जो वॾो फौजी काफ़िलो तेज़ी सां कीव तरफ़ वधी रहियो आहे। जॾहिं त पहिरीं दस्ते में शामिल कुझु गाॾियूं कीव में दाख़िल थी गश्त करे रहियूं आहिनि। कीव में कर्फ्यू सबबि शहर सनसान। यूक्रेन जी फौज ॻुझा मोर्चा ऐं वॾियुनि बिल्डिंगुनि ते शार्प शूटर ऐं स्नाइपर्स मुक़ररु करे छॾिया। हैदराबाद में पुलिस सां मुबैना मुक़ाबले में 2 ॼणा मारिजी विया। पुलिस मूजिबि हाली रोड ते पुलिस ऐं हथियारबंदनि में मुबैना मुक़ाबलो थी पियो। 2 ॼणा नूरुल इस्लाम उर्फ थिरी ऐं सलीम पागल मारिजी विया। मारिजी वियलनि जा मढ़ अस्पताल मुंतक़िल। बाडे भरिसां हथियारबंद नौजवान खे गोलियूं हणी क़तल करण बाद पलाल जे खरे ते रखी बाहि ॾेई साड़े छॾियो। ॻोठ यूसुफ डेरे में सुञातल जवाबदार नौजवान नवीद अली जत खे गोलियूं हणी क़तल करण बाद संदसि लाश पलाल जे खरे ते उछलाए बाहि ॾेई छॾी। इतला ते पुलिस वारदात वारे हंधि पहुची लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। मिरपुर बोड़ो भरिसां कारोकारी जे पुराणी तकरार तां झेड़ो जवाबदारनि 1 ॼणे खे लठियूं हणी क़तल करे छॾियो। ॻोठ यार मोहम्मद बिरोही में कारोकारी जे पुराणे तकरार तां 2 धुरनि में झेड़ो थी पियो। लठियूं लॻण सबबि नौजवान दोस्त मोहम्मद बिरोही मारिजी वियो।
इतला ते पुलिस पहुंची मक़तूल नौजवान जो लाश अस्पताल मुंतकिल करे छॾियो। केस दाख़िल न थियो। पुलिस मूजिब लाश जो पोस्टमार्टम कराइण बाद केस दाख़िल कयो वेंदो। उमरकोट में अकीदत जो अनोखो इज़हार कंदे पौरियत 100 किलो वजनी बोरी कुल्हनि ते खणी पैदल शिव मेले ते रवाना थी विया। उमरकोट जी सब्जी मंडी में कम कंदड़ पौरियत 100 किलो वजनी बोरी खणी झुमरियूं खणंदा मेले ते रवाना थिया। पौरियतनि जो चवण आहे त हू हर साल 8 किलोमीटर ताईं पहिरें पंधु बोरियूं खणी शिव मेले में वेंदा आहिनि ऐं खेनि दिली सुकून मिलंदो आहे।